मूंखे याद आहे त 10 साल अॻु में तव्हांजो कॉलेज जो हे दावत मूंखे मिलो, मगर हुन वक्त फौजी हुकूमत हुई, गासिबन जो दौर हो ऐं पूरे लियाकत मेडिकल कॉलेज खे बंद कियो वियो त बेनज़ीर लियाकत मेडिकल कॉलेज ना अचे। तारीख़ जो पान जो सबक आहे, तारीख़ जो पान जो किरदार आहे ऐं अॼु मूंखे वधीक सां वधीक ख़ुशी आहे त मां मुंहिंजे भाउरनि, भेनरुनि, शागिर्दनि ऐं उस्तादनि जे विच में आहियां। असांजो हिकु तालुकात डॉक्टरनि जे साथ बि आहे। हुन ॾींहनि में मूंखे यादि आहे त पीपल्स पार्टी वारनि ऐं जमहूर